इस्लाम कोट में हर ख़मीस ते लॻंदड़ चौपाए मॉल जी पिड़ी में ॻोठ खाखणियार बजीर जो रहवासी 60 वरियनि जो पीरसन अलाह वरायो बजीर बकरी विकिरो करे वरिती त ताड़ में बीठल चोरनि पीरसन ॻोठाणे खे इमदाद ॾियारण बहाने मोटरसाइकिल ते खयो। ॻोठाणे खे मोटरसाइकिल ते खणी शहर खां ॿाहिरि मिस्री मेवण ॻोठ लॻ प्रेम नगर वटि नशो ॾेई मोटरसाइकिल तां हेठि किराए छॾियो। पीरसन हेठि किरण शर्त दिमाग़ ते धकु लॻण सबबि बेहोश थी पियो ऐं चोरनि बर वक़्तु पीरसन जी जीप मां जेब मां 25,000 रोक फुर करे फरार थी विया। बाद में रोड तां वेंदड़ पीरसन खे बेहोशी जी हालत में खणी अस्पताल दाख़िल करायो जिते इलाज हलंदड़ हो। इतलाउ ते पीरसन जा रिश्तेदार पहुता जिन पुलिस थाणे तां लेटर वठी ॻोठाणे जो इलाज शुरू करायो। जिते दाहींदे ॻोठाणनि चयो त नामालूम चोरनि पीरसन खे इमदाद जे बहाने मोटरसाइकिल ते खणी फुर करण बाद धिको ॾेई छॾे ॾिनो। असां केस अस्पताल दाख़िल करायो आहे। असां मुतालबो करियूं था त चोरनि खे पकड़े पीरसन सां इंसाफ़ करे चोरनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची